नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आले इमरान आयत नंबर 21 खां वठी 30 ताईं 21 to 30 तर्जुमो। इन्नल्लज़ीन बेशक उहे माण्हू जिन यकफ़ुरून इनकार कयो या कुफ़र कयो बि आयातिल्लाही अल्लाह जी आयात सां व यक़्तुलून नबियीन ऐं उन्हनि क़त्ल कयो नबियुनि खे बग़ैर हक़ बग़ैर के हक़ जे व यक़्तुलून अल्लज़ीन ऐं उन्हनि क़त्ल कयो उन्हनि माण्हुनि खे जेके यअमुरून बिलक़िस्त हुकुम कंदा हुआ हुननि खे इंसाफ़ जो मिनन्नास माण्हुनि मां फ़बशिरहुम पोइ ख़ुशख़बरी आहे उन्हनि जे लाइ बिअज़ाबिन अलीम अज़ाब दर्दनाक ॾुखोईंदड़ अज़ाब जी। उलाइकल्लज़ीन उहे आहिनि उहे माण्हू जिन जा हबितत ज़ाया थी विया आमालहुम आमाल उन्हनि जा यानी इहे उहे ई माण्हू आहिनि जिन जा ज़ाया थी विया अमल उन्हनि जा फ़िद दुनिया में बि वल आख़िरती आख़िरत में बि वमा ऐं न लहुम उन्हनि जे लाइ आहे मिन नासरीन को बि मददगार। अलम छा न तरा ॾिठो तव्हां इलल्लज़ीन तरफ़ उन्हनि माण्हुनि जे जेके ऊतू ॾिना विया नसीबम मिनल किताबी हिकिड़ो हिसो किताब जो यानी अहले किताब जेके हुआ युदआउन उहे सॼो था तव्हां उन्हनि खे यानी उहे पुकारिया वञनि था सॼा वञनि था इला किताबिल्लाही तरफ़ अल्लाह जी किताब जे लियहकुम ताकि फ़ैसिलो कयो वञे बैनहुम दरमियान में उन्हनि जे सुम पोइ यतवल्ला हू मुंहुं फेरे वञनि था फ़रीक़ुन मिनहुम हिकिड़ो गिरोह उन्हनि मां वहुम ऐं जॾहिं त उहे मुअरिदून एराज़ बरतंदड़ आहिनि यानी उहे फिरण वारा आहिनि। ज़ालिक इहो बिअन्नहुम बवजह उनजे जो उहे क़ालू चवनि था लन हरगिज़ न तमस्सनन नार छुहंदी असांखे बाहि इल्ला पर अय्यामम मादूदात ॾींहं सिर्फ़ु चंद ॾींहं ॻणप जा वग़र्रहुम ऐं धोखे में विधो उन्हनि खे फ़ी दीनिहिम उन्हनि जे दीन जे बारे में माकानू जेको हुआ उहे यफ़्तरून ॻाल्हियूं घड़ींदा यानी उन्हनि खे कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं घड़ियूं जिन हुननि खे दीन जे बारे में धोखे में विझी छॾियो। फ़कैफ़ इज़ा पोइ छा हाल थींदो जॾहिं जमअनाहुम असां जमा कंदासीं इन्हनि सभिनि खे लियोमिन उन ॾींहुं ला न आहे रैब फ़ीही को शक जंहिंजे अचण में वफ़ियत ऐं पूरो ॾिनो वेंदो कुल्लु नफ़्सिन हर नफ़्स हर जान मां कसबत जेका उन कमाई कई वहुम ऐं उहे ला न युज़्लमून ज़ुल्म कया वेंदा उन्हनि ते को बि ज़ुल्म न कयो वेंदो। कुल्लाहुम्म मालिकल मुल्क ए नबी पाक खे चयो पियो वञे त तव्हां चओ ए अल्लाह मालिकल मुल्क बादशाह मुल्क जा तुतिल मुल्क तूं ॾीं पंहिंजो मुल्क या बादशाहत मन तशाउ जंहिंखे तूं चाहीं वतनज़िउल मुल्क ऐं तूं वापसि वठी छॾी या फुरे वठी पंहिंजो मुल्क बादशाहत मिमन तशाउ जंहिंखां तूं चाहीं वतु इज़्ज़ु मन तशा ऐं तूं इज़्ज़त ॾीं जंहिंखे तूं चाहीं वतु ज़िल्लु मन तशाउ ऐं तूं ज़लील करी ख़्वार करी जंहिंखे तूं चाहीं बियदिकिल ख़ैर तुंहिंजे ई हथ में आहे सभु ख़ैर भलाई इनक बेशक तूं अला मथां कुल्ली शैइन हर शइ जे क़दीर कुदरत रखण वारो आहीं। तू लिजुल लैल तूं दाख़िल करीं थो राति खे फिन नहारी ॾींहं में वतू लिजुल नहार ऐं तूं दाख़िल करीं थो ॾींहं खे फिल लैली राति में। वतुख़रिजुल हय ऐं तूं कढीं थो ज़िंदा खे मिनल मय्यति मुर्दार मां वतुख़रिजुल मय्यत ऐं तूं ई कढण वारो आहीं मुर्दार खे मिनल हय ज़िंदा मां। वतरज़ुक़ु मन तशाउ ऐं तूं रिज़िक़ ॾीं थो जंहिंखे तूं चाहीं बग़ैर हिसाब। ला न यत्तख़िज़िल मुमिनून न ठाहिनि मोमिन अलकाफ़रीन काफ़रनि खे औलिया दोस्त
मिन दूनिल मुमिनीन सिवाय मोमिनन जे वमन यफ़ल ऐं जेको कंदो ज़ालिक इहो फलेस पोइ न आहे मिनल्लाहि अल्लाह खां अल्लाह सां फ़िशइन को बि उन जो तालुक़ इल्ला पर अन के तत्तक़ू के तव्हां बचो मिनहुम हुननि जे शर खां काफ़िरनि जे शर खां तुक़ातह यानी बचण वयुहज़िरकुमुल्लाहु नफ़्सहू ऐं हू ढेजारे थो तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजी नफ़्स खां पंहिंजो पाण खां अल्लाह ताला पंहिंजो ख़ौफ़ तव्हांखे ॾिए पियो यानी अल्लाह ताला ढेजारे थो तव्हांखे पंहिंजो पाण खां व इलल्लाहि ऐं तरफ़ अल्लाह जे अलमसीर वापसी आहे यानी तव्हां सभिनि जी वापसी उन जी ई तरफ़ आहे कुल तव्हां इन्हनि खे ॿुधायो इन तुख़फ़ू अगरि तव्हां कुझु लिकायो था लिकाईंदा मां फ़ी सुदूरिकुम जेको कुझु तव्हांजे सीननि में आहे ऐं या तुबदूहु तव्हां ज़ाहिर कंदा उनखे यानी को ॻाल्हि आहे जेका तव्हां लिकायो या तव्हां ज़ाहिर कयो या अलमहुल्लाहु ॼाणे थो उनखे अल्लाह व यालमु ऐं हू ॼाणे थो मां फ़िस समावाती जेको कुझु आसमाननि में आहे व मां फ़िल अर्दी ऐं जेको कुझु ज़मीन में आहे वल्लाहु ऐं अल्लाह अला कुल्ली शैइन क़दीर मथां हर शइ जे वस वारो आहे कुदरत वारो आहे यौम जंहिं ॾींहुं तजिदू पाईंदो कुल्लु नफ़्सिन हर शख़्स हर जान हर माण्हू मां अमिलत जेको हुन अमल कयो यानी दुनिया में जेको कुझु हुन अमल कयो उहो सभु हुते हाज़िर पाईंदो मिन ख़ैरिन भलाई मां मुहदरा हाज़िर वमा अमिलत मिन सूई ऐं जेको कुझु हुन अमल कयो हूंदो बुराई मां तवद्दू ऐं त चाहींदो लौकाश अन बेशक बईन हा उन्हनि जे विच में व बईन हू ऐं हुन जे विच में यानी हुन जे बुरनि अमालनि जे ऐं हुन माण्हू जे विच में अमदम ब ईदा फ़ासिलो हुजे तमामु डिघो वयुहज़िरकुमुल्लाहु नफ़्सहू ऐं हू ढेजारे थो तव्हांखे अल्लाह पंहिंजो पाण खां वल्लाहु ऐं अल्लाह रऊफ़ तमामु शफ़ीक़ महिरबान बिल इबाद पंहिंजे बंदनि सां आहे बंदनि जे मथां आहे तमामु शफ़ीक़ आहे अल्लाह ताला पंहिंजे बंदनि सां तंहिं करे त अल्लाह हर ॻाल्हि असांखे खोले खोले क़ुर में ॿुधाई आहे त बुरनि कमनि खां बची वञो चङनि कमनि में जल्दी कयो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।